अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में छा थियण वारो आहे। छा शेर दिल राबेल वीचारी खे आज़ादु कराए सघंदो? वॾेरे बालाज खान जे क़ैद मां छा मलार वारनि खे वॾेरो रावल खान ऐं रोशन खे जेको आहे सो वॾेरो रावल खान आज़ादु कराए सघंदो, या कमीनो वॾेरो बालाज खान अञा बि पुलिस खे पैसा खाराए अञा उन्हनि जे मथां सख़्तु केस दाख़िल कराए छॾींदो। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हाणे ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं वक़्तु न पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा, छो जो जो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो करे। बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे ऐं पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जंहिंजे ईंदा नई एपिसोड में अव्हां ॿाहिरनि खे हिकु इंट्रस्टिंग सीन ॾिसण वटां मिलंदा, त जीअं त रावल खान रोशन ऐं मलार खे छॾाइण जी कोशिशि कंदो त तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो रावल खान पुलिस वटि वेंदो ऐं पुलिस खे चवंदो तूं हिननि खे आज़ादु कर। तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त पुलिस बि जेको आहे कमीनी वॾेरे बालाज खान जो ई जेको आहे हुकुम मञींदी आहे। तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त उहो वॾेरे बालाज खान ॾे फ़ोन कंदा ऐं बालाज खान खां पुछा कंदा जेको आहे सो जीअं तव्हां चओ वॾेरो रावल खान आज़ादु करणु आयो त वॾेरो बालाज खान रावल खान ॾे फ़ोन कंदो ऐं चवंदो तुंहिंजी छा हैसियत आहे, तूं जेको आहे सो मुंहिंजे हमराहनि खे आज़ादु कराईंदो, जॾहिं त हिन सॼे इलाइक़े में सिर्फ़ु वॾेरे बालाज खान जी हुकूमत हलंदी आहे ऐं उन जो ई हुकुम हलंदो आहे। तूं केरु थींदो आहीं? हुन ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेर दिल बि वॾेरे बालाज खान जे मथां तमामु घणे गुस्से में हूंदो आहे ऐं उहो पंहिंजे चाचे सां यानी मिठाल सां वाइदो कंदो त उहो चवंदो त मां हिकु जेको आहे ॾुखनि जो हुननि खां पलांद कंदुमि ऐं हुनखां ॻाए वॼाए पलांद कंदुमि ऐं हुनखे हिकु ॾींहुं ज़रूरु मां पूरो कंदुमि ऐं ईअं हुननि खे कॾहिं बि कोन छॾींदुमि। हुन ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त हाणे तमामु जल्द जेको आहे सो मलार बि जेको आहे क़ैद मां आज़ादु थी वेंदो ऐं राबेल वीचारी बि आज़ादु थी ईंदी ऐं उन्हनि जो तमामु जल्द शादी थींदो। हुन ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरे बालाज खान जे मुंहुं मथां धूड़ विझी हुनजो वफ़ादार कुतो यानी मंठार बि जेको आहे त हुनजी धीअ खे खणी भॼी वेंदो। दोस्तों असांजो रिपोर्ट खे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।